वार ख़ूबसूरती जी अक्कासी कंदा आहिनि। इन लाइ औरतूं वारनि बाबति वधीक हसास हूंदियूं आहिनि। इन ॻाल्हि खां इनकार नाहे त जॾहिं खाधनि में लूणु न हुजे त खाधो मज़ो नाहे ॾींदो, छो त लूणु ई खाधे जो ज़ाइको वधाईंदो आहे। पर खाधनि जे ज़ाइके खां सवाइ लूण जा ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा आहिनि ऐं इन जो इस्तेमालु अव्हांखे हैरान करे सघे थो। वार जीअं त ख़ूबसूरती जी अक्कासी कंदा आहिनि, इन लाइ औरतूं वारनि बाबति वधीक हसास हूंदियूं आहिनि। औरतूं वारनि जी सार संभाल ते वधीक ख़र्च कंदियूं आहिनि, पर महांगा शैम्पू ऐं वारनि जूं मुख़्तलिफ़ शयूं ख़रीद करणु हर कंहिं जे वस जी ॻाल्हि न हूंदी आहे। औरतूं वारनि जे मसइलनि खे लूण जो इस्तेमालु कंदे सवलाईअ सां हल करे सघनि थियूं। सणभा ऐं तेल वारा वार औरतुनि खे कॾहिं न आहिनि वणंदा। शैम्पू में लूण जो इस्तेमालु एस्केलिप ते ज़रूरत खां वधीक फ़ाल सेप्सियस ग्लैंड्स खे कंट्रोल करे सघे थो। ही ग्लैंड्स वारनि खे वधीक आयली बणाए छॾींदा आहिनि। इन लाइ शैम्पू में 1 या 2 चमचा लूण विझी इस्तेमालु करणु काफ़ी आहे। ख़ुश्की स्कैल्प्स ते ठहंदड़ हिकु तह हूंदो आहे जेको मुअल सेल्स जे करे नंढा नंढनि टुकरनि में नज़र ईंदो आहे। लूण ख़ुश्की जे इन्हनि फ्लेक्स खे ख़तम करे सघे थो जेको स्कैल्प्स खे फंगस जी वाध वेझ खां बचाए सघे थो। इन लाइ 1 या 2 चमचा लूण मथे ते हारे 10 मिंटनि लाइ आलियुनि आङुरियुनि सां आहिस्ते आहिस्ते मसाज करियो ऐं बाद में धोई छॾियो। लूण वारनि जी वाध वेझ लाइ बि फ़ाइदेमंद आहे। इहो वारनि खे किरण खां रोकींदो आहे ऐं वारनि जी वाध वेझ खे सरगरम कंदो आहे। इन लाइ शैम्पू खां पोइ पंहिंजे आले मथे जी खल ते सामुंडी लूण सां 10 खां 15 मिंटनि ताईं मसाज करियो ऐं बाद में पंहिंजा वार धोई छॾियो।